अभी मजा आएगा ना। अरे यार ही चाचा बीठो आ हल ईद जो टाइम लगो पियो आ हल खर्ची वठूंस। हाँ हल यार वारो कर मता निकरी न वञे। हलूं था पर मुझे एकड़ी गाल याद कर अगे वारे मुखे 200 रुपया दे जान छडाई हुई हिन वारे 500 या 1000 वठी पोइ छडींदासी। अरे यार तू वरी 500 1000 जी गाल तो करी चाचा ला करे 50 रुपया दे ठीक है तू चमी तो हलूंस था। ईद मुबारक तव्हांखे। खैर मुबारक बाबा, तव्हांखे भी ईद मुबारक। चाचा ईद मुबारक। खैर मुबारक, तोखे भी मुबारक। खैर खैर। अबा ॾियो ख़बर छा थियो आहे, चपन में पंहिंजे मुंह पिया ॻाल्हायो, ॿुधायो मूंखे छा मसलो आहे तव्हां सां? असल में चाचा मसलो को कोने बस तव्हां खां ईद जी खर्ची वठण आयासीं। ॾिसाणे चाचा जो मुंहुं ॾिस। खर्ची न पुट, खर्ची जाम। भला ॿुधायो तव्हांखे घणी खर्ची खपे? 1000 जा बस 1000 को मसलो ई कोने, जाम पैसा बचन ला। अचे पुट टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा।